छा कुझु ॻाल्हियूं सोचे करे तव्हां ताजुब थींदो आहे ऐं बचियल कीअं आहियो? ख़ैर तव्हां ॼाणींदो आहे इहो सभु थींदो आहे जॾहिं तव्हां इहो वीचार मन में ईंदो आहे, जॾहिं तव्हांखे ॼाणींदा आहियो इहो छा आहे। इहा ई हिकु शइ आहे जेके मन जे वीचारनि खे ॼाणींदा आहे ऐं मथां लगातार सोचंदा आहिनि त मन में छा आहे। ऐं ॿी शइ जेकी संपूर्णता सां चई सघो कि मां इहो कोन थी सोचां, मुंहिंजे पुठियां हटिजी वञ शैतान, मां तोखे भॼायो। ऐं वरी असां ॿियो कुझु सोचींदा आहियूं, सुठे लाइ कुझु सोचियो। असांजी लड़ाई जा हथियार शारीरिक कोन्हनि पर गॾियल जी ॾाल जीअं असांजे लाइ प्रभु समर्पित थी विया आहिनि। इन जे लाइ असांखे कल्पना करणी आहे ऐं वधीक थी करे असांखे हिकु ॻाल्हि चवणी आहे कि प्रभु जी पहचान जे ख़िलाफ़ु अंधेरो आहे ऐं असां उहो कंदासीं। 2 कुरिन्थियंस 10:4 में लिखियलु आहे कि असांखे ॻाल्हि करणी आहे। जेको कुझु असां कयूं था उन जे बारे में सोचण जी ज़रूरत कोन्हे, जेको सोचींदा आहियूं उहो कंदा आहियूं, मथां सोचियूं। ऐं तव्हांजे मन तव्हांजे लाइ पैदा कंदो आहे उहा ॻाल्हि, ऐं शैतान कूड़ो आहे। हर ॾींहुं घणो वक़्तु ताईं तव्हां बिस्तर ते हूंदा आहियो ऐं पंहिंजे पाण खे मूर्खता सां मां चवंदी रहंदी आहियां, मां जंहिंखे ॼाणींदी आहियां हुन सां छा ग़लति आहे। छो त मां वॾी थियमि दोष देशी पीउ सां गॾु, मूंखे विढ़णो पियो हुयो दोष देशी आत्मा सां। मां हुन सां विढ़ंदी हुयमि छो त मूंखे ख़बर हुई उहा कोन हलंदी। मां उन सां गॾु कोन हली सघंदमि छो त मुंहिंजी नियत यीशु मसीह जे प्रति रूप में ॾिनल हुई ऐं ठहियल हुई, जंहिंजे करे मां आहियां। मां कॾहिं कॾहिं जोर ॾेई करे चवंदी आहियां मूंखे भरोसो आहे सुठी लड़ाई जो, मां न सोचींदी आहियां। तव्हां कहिड़ो अजीब केस आहियो ऐं शत्रुअ तव्हांजे मन में अहिड़ो कब्जो कयो आहे, तव्हां उनखे रहण ॾींदा आहियो। मूंखे ईअं लॻे थो कि तव्हां ईअं छो कंदा आहियो, तव्हांखे अनुभव करणु खपे। पर हिकु ॻाल्हि आहे, जेको तव्हां पाप जो प्रवेश थींदो आहे त तव्हां उनखे प्रार्थना कयो, पंहिंजे वीचार सां हटायो। पवित्र आत्मा तव्हांखे जानकारी ॾींदो आहे त तव्हांखे प्रार्थना करणी आहे ऐं उनजो अनुग्रह कयो। मदद कयो पवित्र आत्मा, यादि करायो, आग्रह करायो कि मां उनखे बुरे वीचारनि खे रोकियां। मनन कयो प्रभु जे वचन जो। उन वचन जे मथां साधारण मतिलबु आहे कि कंहिं बि शइ खे तव्हां दोहरायो न पंहिंजे मन में ऐं बड़बड़ायो न हर सांस में, हर रास में बि जेसि ताईं तव्हां रहो। छा तव्हां उन ते मनन कंदव जेके तव्हांखे ग़लति अखर ॻाल्हाईंदा आहिनि? हुननि इएं चयो हुयो, मिलंदे ई ॾिसी वठंदमि। मूंखे यादि आयो हिकु दफ़ो मूंखे कंहिं ॿुधायो जंहिंसां गॾु असां पंहिंजो धंधो कंदा हुयासीं, उन्हनि घणी कमाई कई आहे असांजे करे। छो त जेको धंधो असां हुनखे ॾिनो हो इन माण्हूअ जे लाइ जंहिंजे लाइ असांजो कमु कयो हुयो, लंच जे दौरान उन माण्हू खे चवंदे ॿुधो, दरअसल 2 इंसान हुया जंहिंसां गॾु असां धंधो कयो, असांजे बारे बुरो भरो पिया ॻाल्हाइनि ऐं पोइ मां ॾाढी अशांत थी वियमि। बिस्तर ते ई लेटंदे मां योजना ठाहे छॾी, हाणे मां उन्हनि खे ॿियो बिज़नेस कोन करणु ॾींदमि। मां उन्हनि खे इहो अहसासु कराईंदमि कि कंहिं ॿुधायो आहे त उन्हनि असांजे विषय में छा चयो आहे, छा सम्झंदा आहिनि पंहिंजे पाण खे, छा सम्झंदा आहिनि। ऐं पवित्र आत्मा मूंखे चयईं कि तूं ईअं कुझु न कंदीअ। हाणे ॿुधो उन्हनि छा चयो, तूं अवगाई कंदीअ, तूं उन्हनि खे उपहार मोकल। इहा हिकु बेहद प्रक्रिया सुठी आहे जेकी मूंखे गुज़ारणी पई हुई ऐं पोइ हिकु दफ़ो मूंखे लॻो कि इहो जाम ख़ुशी थो ॾिए अंदरां। उहो अंदरां जाम अनुभूति पियो ॾिए ऐं सभ खां पहिरीं जेकी ॻाल्हि हुई उहा करवाहट, नाराज़गी, क्रोध निकिरी वियो ऐं फालतू ॻाल्हियूं गुज़री वियूं। अगरि मां किथे वेही करे मुंहिंजे बारे में ख़राबु चई रहिया आहिनि त तव्हां उन ते दोष न लॻायो। प्रभु जे विच ते उन ते
मां उन्हनि जे लाइ उपहार मोकिलिया, उन्हनि सां नोट मोकिलियो कि जेको बि उन्हनि कयो आहे उन जे लाइ तारीफ़ आहे। मुंहिंजे लाइ शैतान जो बुरो ॾींहुं हुयो उहो। आमीन। हलो शैतान तव्हांखे बुरो ॾींहुं ॾिए ऐं उन खां पहिरीं तव्हां उनखे बुरो ॾींहुं ॾेई छॾियो। तव्हां छो नथा चओ प्रभु मदद कयो, मां तव्हांजी ॻाल्हि मञींदमि, कहिड़ी बि शिकायत न कंदमि। मदद कयो प्रभु, माण्हुनि सां सुठा ई ॻाल्हियूं कयां, माण्हुनि जे लाइ सुठा कम कयां, माण्हुनि सां प्रेम कयां। पर जॉयस इहो ॾाढो ॾुखियो आहे। न न न न न न न न न कठिनाई सां गॾु असांजो अभिषेक थींदो आहे। यकीन कयो, ॾुखिये सां गॾु सामनो करण जो मुद्दो तव्हां में आहे ऐं तव्हांखे उहो सभु कुझु मिलंदो, तव्हांखे जेको खपे ऐं तव्हां उन जे लाइ ठहंदव। ख़बर आहे उहो ॾुखियो आहे पर तव्हांखे मिलंदो। नीति 12 वचन चवंदो आहे चतुर अपमान खे लिकाए रखंदो आहे। बाइबल चवंदी आहे प्यार हर हिक खे हमेशा सर्वश्रेष्ठ रखंदो। तव्हां में अनुशासन जी केतिरी बुख आहे। इन्हनि कुझु उत्तेजित करे छॾियो। मूंखे लॻे थो 1 मिंट आराम थी करे छॾियां मां। सच में जेको असांखे खपे हर उन शइ जे लाइ पंहिंजे पाण खे नकारियो न। संतुलित आहे। जीअं जीअं उमिरि वधंदी तव्हांजो मेटाबॉलिज्म ओतिरो घटि थींदो। तव्हांखे कुझु तालमेल मिलाइणो पवंदो, अगरि इहो कोन थींदो तव्हां अर्जन थी वेंदव। केतिरो सवलो आहे, मां ओतिरो नथी खाई सघां जेतिरो 15 साल पहिरें खाई सघंदी हुअमि। मूंखे इहो सुठो कोन थो लॻे, पर मूंखे फ़ैसिलो वठिणो पियो कि मूंखे छा करिणो आहे। ऐं हिकु ॾींहुं मां पंहिंजे पाण खे आईने में ॾिठो कि उन शइ खे मां मथे खणी बीठी आहियां। तव्हां चई सघंदव हर शइ दक्षिण में आहे। इहा तॾहिं हुआ जॾहिं मूंखे कुझु करण जी ज़रूरत हुई। मां हिकु बहितर वर्कआउट सां गॾु ईटिंग प्रोग्राम शुरू कयो। मां तव्हांजे बिज़नेस में हस्तक्षेप करण जी कोशिशि नथी कयां। छा कयां, मां छा कयो ॿुधायां थी। मां सची में आख़िरी हद ताईं वेंदमि ऐं कंहिंखे बि कुझु तकलीफ़ नथी पहुचाइणु चाहियां। मां सोचींदी आहियां अगरि असां पंहिंजे पाण खे सच में प्यार कंदा आहियूं, छो त असां प्रभु जी रचना आहियूं ऐं उन पंहिंजी बलिदान ॾेई करे असांखे ठाहियो आहे। सच में तव्हां पंहिंजे पाण सां प्यार कयो ऐं महत्व ॾियो पंहिंजे पाण खे, उनखे निवेशन न कयो। पर हिते हिकु ॻाल्हि आहे, जेको तव्हां भाओ था उहो ई कंदा आहियो जॾहिं तव्हां ॼाणींदा आहियो कि तव्हांखे बैंक में कहिड़े तरीक़े सां छा खपे ऐं छा न खपे। देवदूत पालन खे चयो हुयो त मां पंहिंजी देह ऐं वंश में खणी ईंदा आहियूं, इनखे सही ढंग सां कोन पढ़ंदा आहियूं। इहो सम्झण लाइ कुरिन्थियंस 1:9-27 में ॾिसूं। तव्हांजी देह परमेश्वर जो घर आहे ऐं तव्हांजी आत्मा में रहंदा आहिनि ऐं आत्मा तव्हांजी शरीर में। अगरि अहिड़ा तव्हां कुझु कयो त प्रभु ॿिए पात्र में। अगरि असां प्रभुअ सां प्यार कंदा आहियूं त असां या त संभव सर्वश्रेष्ठ ऐं ठही वेंदा आहियूं। आमीन। मां तव्हांखे कुझु ॿुधायां थी। असां सभिनीनि खे कहिड़ो 17 साल मॉडलनि जी पत्रिका ते मुख पुष्ट छपण जी कोई ज़रूरत कोन्हे। मूं वटि उहे शयूं आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधायां थी। मां तव्हांखे ॿुधायां छड़ो अहिड़ो ॾींहुं मां कुझु वक़्तु लॻंदो आहे। मुंहिंजो मतिलबु आहे मूंखे हुनखे रंगणो पवंदो आहे।
इहो भरो वरी कूड़े थो ऐं लिखाए थो। हलो बी, कहिड़े बि ॿिए कंहिंजी इच्छा जे तरह सोचण जी ॾिसण जी तव्हां इहो ॻाल्हि छॾे छॾियो ऐं सभु गॾु आहिनि। मुंहिंजो व्यक्तिगत वीचार आहे त असां उन ॻाल्हियुनि में ईव जी हिकु कुरियतनि सां अछो इन नज़र ॾिसूं, लेकिन बक्सर जी तरह मारींदो कोन्हे, बुरी तरह सां कुटींदो कोन्हे ऐं वॾी मुश्किल में वश में कोन ईंदो आहे। इन जो मतिलबु इहो कोन्हे कि कोसे रहियो आहे। इन जो तात्पर्य आहे उहो हमेशह आसान रस्तो ॻोल्हींदो आहे ऐं उन्हनि खे ॿुधाईंदो आहे कि ॾको न, छाकाणि त डप जे करे उहे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि ऐं उहो खोट जी अस्वीकृता। इन जे लाइ पाल चयो अथई, उहो चए पियो कि उन ते शरीर जो कुझु आहे करणु उद्देश्य आहे कि ॿियनि जे मथां ॾेखारणो आहे त तव्हां छा था कयो। इहो संभव हिकु शइ जेकी प्रभु मुंहिंजे हृदय में विधी आहे त उहा आहे त अगरि तूं पंहिंजे आख़िरी में तीअं ई रहंदीअ जीअं तूं आई त तूं थींदीअ। तव्हां मां केतिरा ॼणा चाहिनि था कि 25 सालनि ताईं मां ईअं ई रहां ऐं प्रचार कंदी रहां। ख़ैर, नियम अनुसार उहो ई थींदो जेको मूंखे करणो आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त मां अॼु शुरू कोन कयो आहे, मूंखे जीवन भर लॻी वियो। तव्हांखे हिकु ॻाल्हि मञणी आहे, उहा जेकी शक्तिशाली आहे। तव्हां ईअं न सोचियो कि इन में शक्ति कोन्हे, तव्हां उनखे शैतान खे फटकारे छॾियो, छाकाणि त प्रभु में उहो शक्ति आहिनि, उहो आधीन आहिनि ऐं तव्हांखे ख़बर आहे उन ॻाल्हि जी। छा तव्हां सही कसरत कई? छा तव्हां जीवन में संतुलन ठाहे रखण जी कोशिश कई अथव? हिकु पत्रस 5 रखंदा आहिनि संतुलन संतुलन संतुलन। ख़बर अथव संतुलन जो मतिलबु छा थींदो आहे? तव्हां मां वधीक कमु कंदा आहिनि, घटि मनोरंजन। तव्हां मां कुझु घणो सुम्हंदा आहिनि, कुझु घणो न सुम्हंदा आहिनि। कुझु ख़र्च वधीक कंदा आहिनि, कुझु पैसा न ख़र्च कंदा आहिनि पंहिंजे पाण ते। इहो पूरो संतुलन जो सवाल आहे, संयम जो खेल आहे। हर शइ खे पर्याप्त मात्रा में कयो, उन जे आधीन न थियो। इहा सुठी सूरत जो ॿियो व्यवहारिक सलाह आहे मुंहिंजी। मां कंहिंखे बि इहा चवंदे ॿुधो आहे कि मां पसंदि आहियां व्यवहारिक सलाह। हाणे तव्हां हैरान थी वेंदव ॼाणे करे कि अगरि तव्हांखे सुठी सलाह मिले ऐं व्यवहार कुशलता आहे उन में, तव्हां जीवन में केतिरो बि अॻिते वधी वञो ऐं ॼाणींदा रहो, छो त तव्हांजो शैतान करण वारो सीं आहे। उन तरह सां ॻोल्ह में रहंदव तव्हांजे लाइ। हाणे तव्हांखे पंहिंजे जीवन में संतुलित रहणो आहे ऐं उन अनुशासन सां गॾु उहो रस्तो तव्हांजे लाइ सही सलामत थींदो, जंहिंजे मथां तव्हां इहो ख़बर पए त तव्हां छा था कयो। ख़बर अथव ईअं खुले में मां तव्हांखे छो थी ॿुधायां? मुंहिंजे वीचार सां इहो ज़रूरी आहे जेको मां हाणे ताईं कंदी आहियां ऐं सुठो महसूसु कंदी आहियां। इहो इन जे लाइ कोन हुयो कि मां शैतान खे फटकाराए चई सघां कि मां प्रभुअ जे आधीन थियण आहियां। छा तव्हां हाणे शुरू कंदव पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे भविष्य जे लाइ? एतिरो बि इंतज़ारु न कयो कि कुझु ग़लति करे चुकाओ ऐं अचण जो रास्तो न हुजे। पंहिंजी मूल्यकन क़ीमत जो पंहिंजो पाण खे निवेश न कयो। हर वक़्तु चिंता न कयो। कम जो एतिरो बोझ न खणो। हर वक़्तु तनाव में न रहो। पंहिंजे जीवन में संतुलन ठाहियो। जीवन में संतुलित रहो। प्रभु जेको चवंदा आहिनि उनखे हा करे उन जा कम पूरा कयो। कुझु माण्हू ख़ुशि रहणु चाहींदा आहिनि, उनखे विञाए न छॾियो। जेको तव्हांखे मिलियो आहे उन जी परवाह कयो, जेको न मिलियो आहे उन जी परवाह न कयो ऐं ख़ुशि रहो। कुझु पंहिंजे बारे में बि सोचियो। पंहिंजे जीवन खे सीमाऊं में न ॿधो ऐं पंहिंजे पाण खे अॻियां वधायो। आमीन। पंहिंजे सभिनीनि पासे लीक खिचो ऐं अंदरि सुरक्षित रहो।
पको कयो कि तव्हांजे वॾे दरवाजो हुजे ऐं जीअं माण्हू तव्हांखे अचवञ करण ॾियनि तव्हां अलॻि थी करे हुतां हली वञो ऐं तव्हां पथर में बि आसे पासे में बि वॾो कोन हुजे ऐं गलीअ में कुतो ॿाहिरि हुजे। इन करे अगरि तव्हां माण्हुनि जे पंहिंजे पधर में गंदगी फैलाईंदव, पंहिंजे जीवन जे पधर में सुठो न करे सघंदव, तव्हां में कुझु न कुझु ईअं थिए। वक़्त सां गॾु केतिरो अनुशासित आहियो, अनुशासित मूं वटि थोरो बि वक़्तु कोन्हे, मुंहिंजी तरफ़ ॾिसो। मां तव्हांखे कुझु ॿुधाइणु चाहींदी आहियां कि तव्हां वटि ओतिरो ई वक़्तु आहे जेतिरो सभिनीनि वक़्तु हूंदो आहे ऐं तव्हां 24 कलाक हूंदा आहिनि। कुझु माण्हू अहिड़ा आहिनि पंहिंजे जीवन में ईअं ई हलाईंदा रहंदा आहिनि ऐं आख़िर में तव्हांखे ख़बर पवंदी आहे त तव्हांखे निराशा मिली आहे। ख़बर ई कोन पवंदी आहे कि वक़्तु अहिड़ो कीअं निकिरी वियो, मूंखे ख़बर कोन्हे। इफिसियो 5:15 में कहिड़ी चाल चलो था, तव्हां घर छो नथा वञो? पंहिंजी जीवन जी रुचि ॾिसो ऐं अगरि तव्हां जाम सुठा आहियो त तव्हांखे ख़बर पवंदी कहिड़ी ईमानदारीअ सां छा कयो ऐं प्रभुअ सां गॾु तव्हांखे छा मिलियो। उन ते तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी? हिन खे घटिताई चवंदा आहिनि। जॾहिं कहिड़े वक़्त जी ताड़ियूं बहितरीन थी करे फैलियल लॻंदियूं आहिनि त उहो ख़राबु लॻंदियूं आहिनि, पोइ उनजी घटिताई थींदी। ध्यान सां ॾिसो असां कहिड़ा चाल हलंदा आहियूं ऐं उद्देश्य उपयोगी ऐं शुद्ध जीवन जियो ऐं तव्हां उन ॻाल्हि जो सामनो कयो, बुद्धिमानी थी करे उन जो सामनो हलो। कृपा ॿियो वचन, अवसर मौक़े खे सही बहुमूल्य सम्झो, छो त असांखे ख़बर आहे त कहिड़ी ॻाल्हि आहे। सभई चओ मां पंहिंजे अधिकार वक़्त जो सदुपयोग कंदमि। चओ मां पंहिंजे जीवन जे अधिकार जो सदुपयोग कंदमि। अचो वचन 17। इन कारण निर्बुद्धि न रहो ऐं ध्यान सां सम्झो कि प्रभु जी छा इच्छा आहे तव्हांजे आर्थिक हालत में। हाणे घणो ख़र्च कंदा आहियो ऐं डपु कंदा आहियो, धन संपत्ति लिकाईंदा आहियो, हर नियम रोज़ सां दान कंदा आहियो, आसे पासे वारनि जी परिस्थिति ॼाणींदा आहियो। इन जो मतिलबु तव्हां पैसनि जो ध्यानु रखंदा आहियो। वास्तव तव्हां वटि केतिरा धन अथव ॼाणींदा आहियो? छा तव्हां अॻिते सोचींदा आहियो जॾहिं कुझु वठंदा आहियो ऐं ख़रीद कंदा आहियो? छा पंहिंजे पाण खे कुझु चवंदा आहियो? छा इहा मां चुकाए सघां थी? इन खे चुकाइण लाइ मुंहिंजे मथां छा दबाव थींदो ऐं मूंखे केतिरी, जंहिंजे लाइ तव्हांखे छा भुगतान करणो पवंदो? ख़बर अथव तव्हांजे भविष्य में छा थियण वारो आहे? तव्हां पैसा ख़र्च कंदा आहियो मनोरंजन जे लाइ। मां कॾहिं कॾहिं ख़रीदारी जी वजह सां जाइफ़ुनि खे वणंदो आहे, लेकिन पंहिंजी क्षमता खां ॿाहिरि आहे। इहा ख़रीदारी ख़तरनाक हूंदी आहे ऐं संतोष ख़रीद न कंदी आहे, या त तव्हांखे भावनाउनि में ठेस लॻाईंदी ऐं तव्हां चवंदो प्रभु छा थियो। दरपनो तव्हां हाणे सोचे रहिया हूंदव, वारे जाइफ़ूं, तव्हां चाहींदा आहियो कि घर वञी करे घर जी साफ़ कयां, घर खे साफ़ कयां, ॿारनि जी संभाल कयां, पंहिंजे वारनि खे ॾिसां, पंहिंजे त्वचा खे ॾिसां, छा कयां मां, ऐं पंहिंजे इलेक्ट्रिकल टूथब्रश खे वञी करे मां ठाहियां, ऐं उहो तव्हां चाहींदा आहियो त मां इहो कयां, जल्दी उथी करे प्रभु सां गॾु ॻाल्हायां। मां हिते मदद लाइ आई आहियां। ठीकु आहे, हाणे मां तव्हांखे जवाब थी ॾियां, तयारु आहियो? अचो रोमियो 7 ॾिसूं। मां तव्हांजे साम्हूं कुझु शयूं रखां थी कि तव्हां जागो ऐं चवंदमि
छा मां प्रभु जे प्रति आज्ञाकारी आहियां? उहो शयूं कोन जेको बाइबल में पढ़ींदा आहियूं, बल्कि उहे शयूं आहिनि जेकी प्रभु तव्हांजे हृदय में विझंदा आहिनि, ऐं उहे नंढी शयूं आहिनि। ऐं उहे नंढी शयूं जेकी मां राति जो चई हुई, मां जेको करण लाइ चवां थी उहो आहे कि पवित्र आत्मा खे तव्हां उहो ॻाल्हायो पूरी तरह सां। पवित्र आत्मा अगर अहिड़ी ॻाल्हियूं जे विच में फासी पवंदा त जेको तव्हांखे निरादर थींदो, पवित्र आत्मा तव्हांखे हल्के सां न छॾींदी ऐं तव्हां मरी वेंदव। तव्हांखे मुंहुं बंदि करण जी ज़रूरत आहे, बकवास बंदि करण जो वक़्तु आहे। तव्हां अगर इहो कंदव त तव्हांखे ख़बर पवंदी कहिड़ी ॻाल्हि आहे ऐं तव्हां संबंध में जुड़ंदव। मां तव्हांखे हिकु ॻाल्हि पुछां थी कि तव्हां छा था कयो? प्रभु तव्हांजे जीवन जो निर्देशक आहे ऐं तव्हांखे ॿुधाए थो तव्हांखे कीअं अॻिते वधणो आहे, त तव्हांजी पंहिंजे अतबोधन सां गॾु ओघाई करणी आहे। तव्हां चवंदव ख़बर आहे इहो कोन खाई सघंदो आहे। इहो ई त प्रभु तव्हां सां गॾु ॻाल्हि करण जी कोशिशि कंदो आहे। ख़ैर इहो मां ॼाणां थी इहो ठीकु कोन्हे। अगर मां करणु वञा थी, उमेद कयां थी कि काई ग़लती न थिए, मूंखे ख़बर आहे। ख़ैर ख़बर आहे इहो करणु घुरिजे। तव्हांखे ख़बर आहे छा करणु खपे ऐं छा न करणु खपे। माण्हू इहे चवंदा आहिनि मूंखे न खपे कि कंहिंखे बि मां कुझु चवां ऐं उन्हनि खे तकलीफ़ थिए। मां चवां कोन थी, असल ॻाल्हि इहा आहे कि मां चवां कि तव्हां घर न वञो ऐं ठहो हिकु वॾी योजना जेको तव्हांजे लाइ नओं ठाहे वारी योजना ठहंदी। सुठी ॻाल्हि आहे कि तव्हां योजना तेसि ताईं कोन ठाहे वठंदव जेसि ताईं तव्हां प्रार्थना कोन कंदव ऐं सोचींदव। मां चवां थी कि घर वञो ऐं उहो चओ कि प्रभु मुंहिंजे जीवन में परिवर्तन ठाहो ऐं हर वक़्तु तव्हांखे इहो चवणो आहे, उनजो धन्यवाद करणो आहे पवित्र आत्मा में। तेसि ताईं तव्हां चओ जेसि ताईं उहो पूरो नथो थी वञे प्रभुअ सां। मूंखे ख़बर आहे कि तव्हां इहो सुठो महसूसु कंदा आहियो ऐं इन करे मां तव्हांखे चई सघंदी आहियां कि तव्हां छा कयो ऐं तव्हांजे आधीन थी करे तव्हां चाहींदा आहियो कि चाहे कुझु बि थी वञे तव्हां उहो कंदव। मां रोज़ राति जो 9 साढी 9 जे विच में सुम्ही पवंदी आहियां ऐं सुबुह जो 5:30 उथंदी आहियां। मुंहिंजा ॿार कॾहिं कॾहिं मुंहिंजो मज़ाक उॾाईंदा आहिनि। मुंहिंजो नंढो पुटु चवंदो ओ स्ट्रीट लाइट्स ॿरे थी, हाणे घर अची वञो। रोज़ राति जो मां चेयर थेरेपी जो प्रयोग कंदी आहियां ऐं भरोसो कयो यकीनन मां मूंखे उहो कंदे हुए जाम सालनि ताईं यादि कंदी आहियां जॾहिं मूंखे हर राति जो कुझु थींदो हुयो, हर शइ जी करणी पवंदी हुई। पोइ चाहे कुझु हुजे चाहे न हुजे, हेॾां वञा होॾां वञा, पार्टी में वञा ऐं होॾां वेही करे चवंदी आहियां हे प्रभु मूंखे आराम खपे। ओ जीसस मूंखे पसंदि आहे शांती। तॾहिं मूंखे मिलियो 7 पाउंड जो हिकु नंढो प्यारो कुतो जेको यीशु ॾाढा सुठा आहियो, चमत्कार आहे। पोइ वण खे ॾिसी करे चवंदी आहियां प्रभु जी स्तुति कयो ऐं ॿिए ॾींहं ते उथी करे वञा ऐं उन शइ खे करणु लॻा जेको मुंहिंजी कार्य सूची कंदो आहे। ऐं उनखे मां तव्हांखे कुझु ॿुधायां, मां तव्हां सभिनीनि खां वधीक व्यस्त आहियां। पर मां ख़ुशि आहियां, मां संतुलित आहियां, मां स्वस्थ आहियां। इहो तव्हांजे सवाइ अनुशासन ऐं आत्मसंयम में कोन मिली सघंदो। न ई तव्हांखे अनुशासन ऐं आत्मसंयम मिली सघंदो आहे अगरि तव्हां कोन चाहींदव कि ठीकु आहे प्रभु मूंखे जेको खपे तव्हां ठाहे छॾियो, मूंखे छड़ो रस्तो ॾेखारियो। ख़ैर शैतान तव्हांजे विनाश लाइ संकल्प कंदो आहे। उन जे कम खे रुकावट विझण लाइ तव्हांखे हासिल करणो पवंदो उहो अनुशासन ऐं उहो सुठा वक़्तु प्रभुअ सां गॾु विताए करे तव्हां सम्झी वञो उन शइ खे। ॿियनि जे लाइ सुठा श्लोक थियो ऐं तव्हांखे इहो हैरान कंदो जॾहिं तव्हां शत्रुअ खे हाराए छॾींदव। जॾहिं तव्हां प्रभुअ ते विश्वास कंदव, इहा जाम सुठी ॻाल्हि आहे जंहिंसां तव्हांखे आसीस मिली सघंदी आहे ऐं तव्हां उहो हासिल करे सघंदा आहियो प्रस्तुत थी करे।
इहे संदेश तव्हां घुरायो। शिक्षा सां तव्हांखे ख़बर पवंदी कि छा ॻाल्हि आहे ऐं तव्हां पंहिंजे दोस्तनि जी मदद बि कंदव ऐं असां सां तव्हां सां गॾु इहो संपर्क करे था सघो जीअं तव्हांजे जीवन जे रस्ते में अञा शक्तिशाली ठहो जीअं प्रभु चाहिनि था। त सूचना खे नोट करे वठो ऐं असांखे तव्हांखे ॾींदा पिया आहियूं ऐं जल्दी असांखे संपर्क कयो ऐं जीवन जे रस्ते ते आॻियां पायो। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।